डियर स्टूडेंट्स अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में आऊं आहियां अवां जो कंप्यूटर टीचर वसीम अब्बास गोलो। डियर स्टूडेंट्स MS ऑफिस वर्ड में अॼु ॾिसंदासीं डिज़ाइन मेन्यू खे। ठीकु आहे। फॉर एग्जाम्पल कुछ मां हिते टाइप कयां थो अगर जेकॾहिं इनके कलर जस्ट रखणो आहे होम में अची करे तव्हां हितां ॾींदो शेडिंग में। अगर फुल लाइन के तव्हां कलर ॾियणु चाहियो था जस्ट यूज़ कंदो हाईलाइट के। ही आहे डिज़ाइन। ठीकु आहे स्टूडेंट्स। हिन में सब खां पहिरीं आहे थीम्स। तव्हां थीम्स में ईंदो त फॉन्ट स्टाइल सां अखरनि जी जेकी स्टाइल आहे डिज़ाइन आहे इन सां गॾोगॾु तव्हांजो कलर भी चेंज थींदो। त जेका तव्हां हिते रखो तव्हांजी मर्ज़ी आहे। उनखां पोइ ही कुछ शयूं तव्हां ॾिसो था हितां भी तव्हां डायरेक्ट चेंज करे सघो था, पर सिर्फ़ तव्हांजा फॉन्ट स्टाइल चेंज थींदा, को भी कलर वग़ैरह तव्हां चेंज न थींदो। अगर तव्हां हिन ऑप्शन में हेठि ईंदो मोर ऑप्शन में त काफ़ी शयूं तव्हांखे हिते मिलंदियूं। ॾिसो ही शइ आहे, हिते क्लिक कयो आहे। उनखां पोइ आहे कलर्स। हितां तव्हां कलर पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ रखी सघो था, मुख़्तलिफ़ कलर्स आहिनि। ऐं ही तव्हांजा आहिनि फॉन्ट्स। ही फॉन्ट स्टाइल भी तव्हां तब्दील करे सघो था। एरियल रखियो आहे। उनखां पोइ पैराग्राफ स्पेसिंग, यानी कि तव्हां पंहिंजे पैराग्राफ के तव्हां जेके लिखियल आहिनि जुमला इन्हनि खे तव्हां स्पेस वग़ैरह भी ॾेई सघो था। पैराग्राफ स्पेसिंग में अची हिते लिखियल आहे नो पैराग्राफ स्पेस, को भी स्पेस न ईंदो। ही कम्पैक्ट आहे, ही टाइट, ओपन, रिलैक्स्ड, डबल जेका ही तव्हां रखो, पर सब खां बेहतर जेको आहे तव्हांजो टाइट ही रहंदो, ही तव्हां रखो। उनखां पोइ आहे इफेक्ट। ही इफेक्ट तव्हांजो सिर्फ़ शेप ते कमु कंदो। अगर जेकॾहिं तव्हां वटि शेप्स मौजूद आहिनि तव्हां शेप्स के तव्हां मुख़्तलिफ़ इफेक्ट्स वग़ैरह भी ॾेई सघो था। तव्हां जस्ट इनके डिज़ाइन इफेक्ट ॾिसो, तव्हां इनके शेप के इफेक्ट ॾेई सघो था। उनखां पोइ आहे सेट एज डिफ़ॉल्ट। सेट एज डिफ़ॉल्ट मीन त तव्हां इनके पंहिंजे ओरिजिनल कंडीशन में आणे सघो था। जीअं तव्हांजी शयूं आहिनि जेके तव्हां स्टाइल वग़ैरह ॾींदो उहे सॼियूं शयूं हिन मां ऑटोमेटिकली ख़त्म थी वेंदा। उनखां पोइ आहे स्टूडेंट्स मां इनके जस्ट कॉपी कयां थो। अगर जेकॾहिं तव्हां इनके वाटर मार्क ऐड करणु चाहियो था, यानी कि बैकग्राउंड में का भी शइ, त तव्हां जस्ट वाटर मार्क में ईंदो। ॾिसो ही शयूं सिर्फ़ असांखे छा करिणो आहे, कस्टम वाटर मार्क में अचिणो आहे। यानी वाटर मार्क में ॿ शयूं तव्हां ॾेई सघो था। हिकु तव्हां पंहिंजी टेक्स्ट ॾेई सघो था, ॿियो तव्हां पोइ हिते मोनोग्राम या का तस्वीर वग़ैरह भी ऐड करे सघो था पंहिंजे डॉक्यूमेंट्स जे अंदरि। ॾिसो ही शइ अची वियो। अगर जेके तव्हां टेक्स्ट ॾियणु चाहियो था तव्हां टेक्स्ट ते क्लिक कयो। टेक्स्ट में तव्हां छा लिखणु चाहियो था, फॉर एग्जाम्पल ही लिखियो आहे। ही फॉन्ट स्टाइल आहे, तव्हां तब्दील करे सघो था। ही ऑटो मीन यानी कि ही बाय डिफ़ॉल्ट पंहिंजे जगह ते ईंदो, बिल्कुल ही परफेक्ट साइज़ आहे। अगर जेके तव्हां चेंज करणु चाहियो था चेंज करे सघो था, न त ऑटो ही बेहतर आहे। ऑफिशियली कलर हमेशा असीं ब्लैक एंड व्हाइट में रखंदा आहियूं। अगर तव्हां चेंज करणु चाहियो था चेंज भी करे सघो था। डायगोनल मीन पासीरी, हॉरिजॉन्टल जेको सीधे सूरत में तव्हां रखंदो, पर ही शइ तव्हां न रखो, डायगोनल में हुजे त बेहतर आहे। जस्ट अप्लाई ते क्लिक कंदो एंड क्लोज कंदो। ॾिसो ही तव्हांजे बैकग्राउंड में कुछ ही तव्हांजो अची वियो। अगर ये तव्हां ख़त्म करणु चाहियो था वाटर मार्क में अची रिमूव वाटर मार्क कंदो। अगर जेके तव्हां वटि को मोनोग्राम आहे या का पिक्चर वग़ैरह आहे त तव्हां उहा भी बैकग्राउंड में रखी सघो था। उन लाइ तव्हां पिक्चर वाटर मार्क के यूज़ कंदो ऐं सिलेक्ट पिक्चर में अची तव्हां उहा पिक्चर रखंदो जेका तव्हां हिन में रखणु चाहियो था। अगर ही इंटरनेट में तव्हांजो थींदो, अगर इंटरनेट तव्हां आहे त ठीकु आहे, न तव्हां इनके वर्क ऑफलाइन भी करे सघो था। इंसर्ट ही भी साॻियो ऑटो थियल आहे, ही सही आहे। जस्ट अप्लाई कंदो ऐं ओके क्लोज। ॾिसो ही पिक्चर तव्हांजी अची वई। ओके डियर स्टूडेंट्स, हिन लेसन में असांखे इजाज़त ॾियो। नेक्स्ट लेसन में हाज़िर थींदासीं। अल्लाह हाफ़िज़।